पखियन जे अखियन खां पुछाणू करे ॾिस असां तोखे दिल तां लाथो किथे आ। 7 महल खां अब्दुल अलीम दोसाणी नोड़ियो जी तहरीर आ त मूंखे बि कंहिं अजनबी सां मोहब्बत थी वई हुई। प्रीत जा पंध हलंदे रहिया, नेठ अची विछोड़े खे वेझो पहुतासीं। जॾहिं हुन सां पहिरीं मर्तबा फोन ते ॻाल्हि ॿोल थी त चयईं त पागल मुंहिंजी जान छॾ, पर मूं बि पकाई कई जान छॾण जी कोन कई। ॻाल्हियूं हलंदे वयूं, वक़्तु गुज़रंदे वियो। असां में एतिरी मोहब्बत थी वई जो असांजो हिक ॿिए खां सवाइ हिकु पल बि न सरंदी हुई। असांजो मरण जीअण हिक ॿिए सां गॾु हुयो। असां सरेआम गॾु हलंदा हुआसीं, कंहिंजी परवाह कोन हूंदी हुई। पर छा कजे वक़्त जे वहोकरनि खे, ऐं उहो बि वक़्तु आयो जेको असांजे नसीब में विछोड़ो खणी आयो। साल 2025 जे 6 महीने जी 17 तारीख़ ते उनजी शादी थी। उहो ॾींहुं मुंहिंजे लाइ हिकु अज़ाब भोगींदड़ ॾींहुं हो। पर छा कजे जेको ख़ुदा जे तरफ़ां नसीब में हूंदो उहो नसीब थींदो आहे। ऐं रुख़सती महल उनजी आख़िरी काल आई। चयईं त पागल मां वञी रही आहियां, पर मुंहिंजो साह पसाह सदाई तो में रहंदो। बस छा कजे, वक़्त जा वरक उथलंदे रहिया। आख़िर असांजी मोहब्बत बि कंहिं वीरान कब्रस्तान वांगुरु वीरान थी रहिजी वई। ऐं उहो बि ॾींहुं आयो जॾहिं हुन बेवफ़ा काल करे चयो त पागल अॼु आख़िरी काल अथई, उन खां पोइ मुंहिंजी का बि काल न ईंदी। ऐं हाणे मूंखे विसारे छॾ, ऐं कंहिं ॿिए जी अमानत थी चुकी आहियां। तॾहिं मुंहिंजी ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई ऐं बस मां सुॾका भरींदो रहिजी वियुसि। ऐं हा, ऐं उहो ई भिटनि भर में रहिजी वियल तुंहिंजो अब्दुल अलीम दोसाणी नोड़ियो 7 महल। जॾहिं कंहिंजे यादुनि जा वरक खुलिया हा, तॾहिं कंहिंजे नैणनि मां मोती किरिया हा। चवनि था त राहूं रतो छाण थियूं हुयूं, तॾहिं कंहिंजे पेरनि में कंडा चुभिया हा। चवनि था त पंछण जी मौसम रुनी हुई, जॾहिं चाहतुनि जा चमन उजड़िया हुआ।